ॻाल्हि आहे त असांजो हिकिड़ो पुरअमन एहतजाज हुयो ऐं असां का भञिड़ा न कई हुई। असांजो पुरअमन एहतजाज हलियो पए ऐं उन्हनि जे मथां इन्हनि सिधियूं गोलियूं हलायूं आहिनि। इहो इन्हनि बिल्कुलु ग़लति कयो आहे। इहो इन्हनि खे न करणु घुरिजे आहे। ऐं इन जी जॻह ते असां त पंहिंजे सिंध लाइ विड़ियासीं न, असां त पंहिंजे पाणी लाइ विड़ियासीं न, असां कॉर्पोरेट फार्मिंग जे ख़िलाफ़ु विड़ियासीं। इहो असांजो हक़ु आहे। अगरि असां पंहिंजे हक़नि खे ॾिसूं था त अॻियां वारनि खे पंहिंजे रिस्पॉन्सिबिलिटीज़ खे बि लाज़िम ॾिसणु घुरिजे। असां पंहिंजे हक़नि खे ॾिठो। इन जॻह ते अगरि ताहिर ऐं इमरान ख़ान इस्लामाबाद में एहतजाज कंदा त उन्हनि खे पैसा ॾेई अचनि, पर असां हिते एहतजाज कयो। असां पंहिंजे हक़नि लाइ एहतजाज कयो। असां पंहिंजे हक़नि लाइ विड़ियूं पिया। असां पंहिंजे हक़नि जी ॻाल्हि था कयूं त हिते अची असां सिधी फायरिंग था कनि, इहा असां ते सिधी गोलियूं था हलाइनि। इहा त सरासर नाइंसाफ़ी आहे। हर हिते असांजो हिकिड़ो ई मुल्क आहे, पर 100 कानून ठाहे रखिया अथनि। पंजाब जा बलोचिस्तान जा अलॻि कानून ठाहे रखिया अथनि, सिंध जा अलॻि कानून ठाहे रखिया अथनि, पंजाब खे सिर ते चाढ़े रखियो अथनि। इहो छा आहे? हिकिड़े ई सूबे में 100 कानून ठाहे रखिया अथनि। इक्वलिटी रखनि न, बराबरी रखनि, बराबरी छो नथा रखनि? असांजो साथी मारियो अथनि, असांजे जागृता पब्लिक स्कूल जो शागिर्द मारियो अथनि। वञो उन्हनि जे ॻोठ में ॾिसो, उन्हनि जे घर में ॾिसो, कोहराम मचो पियो आहे। ख़ुदा न ख़ास्ता उन्हनि सां पाण सां थिया त उन्हनि ते छा गुज़रिया, उन्हनि जे माइरनि ते हींअर छा गुज़रे आहे, हू पाण इहा सोच नथा करे सघनि। हींअर हू इहो ॾिसनि त हाणे अॻियां जिन्हनि खे असां मारियो आहे उन्हनि जे पोइ औरतुनि जी छा हालत हूंदी, पोइ उन्हनि जे घरनि जी सूरत हाल छा हूंदी। ऐं पुलिस हींअर ख़ैर नज़र कोन पई अचे, सुबुह जो चढ़ाई कई आहे। सूरत हाल गंभीर आहे। असां सभु साथी हींअर बि धरणे में आहियूं। उमेदु आहे त सभु साथी रहंदासीं ऐं सभु गॾु आहियूं। अहिड़ो कुझु सूरत हाल बिगड़ी को आहे।